इस्लामाबाद नेशनल प्रेस क्लब ते पुलिस चढ़ाई खिलाफ बदीन में साफ़िन जो सख्त एहतजाज। नेशनल प्रेस क्लब बदीन के सदर नफीस मेमन ऐं समूरन मेंबरन इस्लामाबाद नेशनल प्रेस क्लब ते पुलिस की चढ़ाई खिलाफ सख्त एहतजाज किया। बदीन में एहतजाज दौरान साफ़िन जो चवणो इस्लामाबाद नेशनल प्रेस क्लब के इहाते में दहशतगर्दनान दाख़िल थियल आज़ाद सहाफ़त ते सिधो हमलो है, जंहिंखे कंहिं सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। एहतजाज कंदड़नि जो एक तरफ़ हुकूमत पाकिस्तान सहाफ़त के मुल्क जो चौथों थंब करार दे थी, जॾहिं ॿिए तरफ़ अहिड़ा हथकंडा इस्तेमाल कया पिया वञनि जेके इज़हारी राय की आज़ादी ऐं आज़ादी सहाफ़त लाइ ख़तरो आहिनि। सहाफ़ियुनि वाज़े कयो त मुल्क जे समूरी सहाफ़ती बिरादरी इस्लामाबाद नेशनल प्रेस क्लब के सदर ऐं सभिनी मोअज़्ज़ज़ मेंबरनि सां गॾु आहे ऐं आज़ाद सहाफ़त ते कंहिं क़िस्म जो हमलो नामंज़ूर आहे। सिंधी सहाफ़ी संगत ज़िला बदीन के सदर नफीस मेमन के सॾ ते छंछर ॾींहुं कटण ऐं तलार में पिणु एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा, जिन में वॾे तइदाद में सहाफ़ी शिरकत कंदा।